जैसा ताजी हर शे में बरकत पवंदी। जॾहिं न मींह वसे बारिश जूं कणियूं पवन त पोइ हीअं कयो जो पंहिंजो बदन खोले मींह में बीहंदा कयो। मींह जूं कणियूं तव्हांजे मथां पवंदियूं त तव्हांजे अंदर बरकत नाज़ुल थींदी। हदीस पाक में अचे थो त हज़रत अनस रज़ियल्लाहु ताला अन्हु रिवायत थो करे ऐं इहा हदीस अथव सही मुस्लिम जे अंदर। सही मुस्लिम में हदीस आ त जेॾीमहिल हज़रत अनस फरमाए थो त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन वेठा हुया त ओचितो मींह वसण लॻो। महबूबन छा कयो जो पंहिंजे बदन मुबारक जो कपड़ो हटायो, कमीस हुई या चादर वेढ़ियल हुई उहा हटायो। फहसर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सौबहु, महबूबन पंहिंजो कपड़ो मुबारक हटायो। हत्ता असाबहु मिनल मत्र, तां जो मींह जा कतरा मुस्तफा जे पाक बदन जे मथां पिया। मींह जा कतरा मदीने वारे साईं जे बदन ते पिया। फकुलना या रसूल अल्लाह लिमा सनअत हादा, या रसूल अल्लाह ही तव्हां इएं छाजे लाइ कयो? मींह वटि उठो, तव्हां कपड़ा मुबारक हटाए मींह जा कणा पाण ते वसाया आहिनि, महबूब ईअं छो कयो? काल लिअन्नहु हदीस अहदिन बिरब्बिही तआला, हबीबन फरमायो त हे मींह हींअर हींअर मुंहिंजे रब वटों आयो आहे। ताज़ो 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 मुझे रब वटों आयो आ। चाहियां थो त मुझे बदन ते इन मींह जा कतरा पवन जेके ताज़ा ताज़ा मुझे रब वटों आया। सुभान अल्लाह। मदीने वारे साईं जो सौट हजरत अब्दुल्ला बिन अब्बास रज़ियल्लाहु ताला अन्हु हिकड़े ॾिहाड़े वेठो हो कचहरी में, सहाबन पंहिंजनि सां, संगतियुनि पंहिंजनि सां वेठो ऐं ओचितो मींह वसण लॻो त पाण पंहिंजे गुलाम खे फरमाई उखरुज फिराशी व रहली युसीबहु मिनल मत्र, पंहिंजे गुलाम खे चई त वञ मुंहिंजो बिस्तरो खणी ॿाहिरि मींह में विझ ऐं मुंहिंजे उठ जो जेको पलाण आहे न उहो बि खणी ॿाहिरि मींह ते रख। त माण्हू जेके वेठल आहे उन्हनि चयोसीं ईअं छाजे लाइ? पाण फरमायो त मदीने वारे साईं खां मूं ॿुधो आहे त जंहिं शइ ते मींह जा कतरा पवंदा आहिनि उन शइ में अलाह ताला बरकत नाज़िल फरमाईंदो आहे। मां चाहियां थो त मुंहिंजे बिस्तरे ते बि बरकत वसे, मुंहिंजे उठ जे पलाण जे मथां बि बरकत वसे, इन बरकत वारे बिस्तर ते सुम्हंदुसि त मूंखे बि बरकत वसे। मां जेॾीमहिल इहा हदीस पंहिंजे किताब में लिखी, हे किताब जंहिंमां मां हींअर तव्हांजे अॻियां हदीसूं बयान कयूं आहिनि, इहो मूं हिकिड़ो किताब लिखियो आहे, इंशाअल्लाह तव्हांजी ख़िदमत में पेश थींदो जल्दी। किताब जो नालो आहे मवाइज़ हसना जिल्द चौथो। उन में ये बरकत जा नुस्ख़ा मूं लिखिया आहिनि। जॾहिं मूं इहा हदीस लिखी पे मूंखे दिलि में ख़्यालु आयो त असांजे सिंध में पहराड़ियुनि में इहो रवाज हुयो जो जॾहिं मींहुं वसंदो हो त असांजा वॾड़ा ईअं कंदा हुआ जो गोॾियूं वधंदा, पुठाड़ा उघाड़ा करे ऐं ॿाहिरि निकिरी ऐं पोइ चवंदा भेज 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 मौला भेज, ईअं चवंदा। हाणे त उहे रवाज ई ख़तम थी विया आहिनि। समझो था त इहो मूं जॾहिं इहा हदीस पढ़ी त पोइ मूं समझो त इहा जेका असांजे सिंध में रीत हुई या इहा रस्म हुई, इहा अबकनि बुज़ुर्गनि खां शायदि शुरू थी हुजे। इन जो असुल बुनियाद हुज़ूर जी सुन्नत आहे। हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम जन खुद ये फरमायो आ त मींह जा कतरा जे बदन ते पवन, जे शइ ते पवन, या हीअं कयो जे मींह जा फुड़ा, मींह जो पाणी गॾु कयो, मींह जो पाणी गॾु कयो, पोइ को बीमार थी पवे उनखे मींह जो पाणी पियारियो, इंशाअल्लाह शफ़ा मिलंदसि। हजरत मौला अली शेर खुदा हैदर करार वटि जॾहिं मींह वसंदो हो न त पाण करीम हजरत मौला अली शेर खुदा मींह जो पाणी गॾु कराए रखंदा हुया। पोइ जॾहिं बि को बीमार थींदो हो त क़ुरान शरीफ़ जूं 2-3 आयतूं पढ़ी ऐं उन पाणीअ ते शुकारींदा ऐं उहो मींह जो पाणी मरीज़ खे पियारींदा त मरीज़ चङो भलो।
माण्हुनि चयोसीं इहो कहिड़ो इलाज तव्हां हथ कयो आहे? पाण फरमाईंदा हा त वनु नज़िलु मिनल क़ुरआन मा हुव शिफा। रब फरमाए थो क़ुरान में असां उहा शइ नाज़िल कई आहे जंहिंमें शिफा आहे। ऐं वरी मींहं जे बारे में रब फरमायो व अंज़लना मिनस समाए माअन मुबारका, आसमान तां असां पाणी जेको मींहं जो नाज़िल कयूं था इहो बरकत वारो पाणी आहे। क़ुरान में शफ़ा, मींहं में बरकत ऐं शफ़ा ॿई गॾु पियूं त पोइ बीमारी किथे बचंदी? बीमारी बुंड पटे भॼी। हाँ, नबवी नुस्खा छॾिया अथऊं त घर घर मेडिकल स्टोर बणिजी वियो आहे। मां जूं दवाऊं जुदा, पीउ जूं दवाऊं जुदा, छोकिरे जूं दवाऊं जुदा, जारा सॼा भरिया पिया आहिनि दवाऊं।